कढी करे उन ते जेके मुल्क जी ॾाढी सूरत हाल आहे उन ते महिरबानी करे पंहिंजे मौक़फ़ खां आगाह कनि। साईं गुलाम अफ़ज़ल खान जबरी साहब नवो मुंतखब असांजा सिंध जा ॿार जा इलेक्शन खटी आया दोस्त सभिनी खे अस्सलाम वालेकुम। मुंहिंजी इहा ख़ुशनसीबी आहे त मूंखे हिते दावत ॾिनी। लाड़काना ॿार हिकिड़ी पुराणी ॿार वॾी ॿार हिते वॾा वॾा माण्हू आया हूंदा मथां चयूं था तव्हां मूं नाज़ीन खे दावत ॾिनी मां तव्हांजो शुक्रिया अदा कयां तव्हां मूंखे हिते सॾायो। हीउ मुल्क जूं जेके हालतूं आहिनि उहे तव्हां सभिनीनि जे साम्हूं आहे। मुल्क जी जेका करारदाद पाकिस्तान जंहिंखे चइजे थो उहा 1940 में लाहौर में पेश थी ऐं उन खां पोइ पाकिस्तान जे वजूद लाइ जेका जदोजहद थी उन में घणनि ख़ानदाननि घणनि माण्हुनि किरदारु अदा कयो। असांजे ख़ानदान बि किरदारु अदा कयो पाकिस्तान लाइ। 1930 में कायदे आज़म असांजो निर्माण थियो नवाबशाह ज़िले में मुंहिंजे परदादे जो ऐं मुंहिंजे परदादे मुस्लिम लीग में शमूलियत इख्तियार कई। 1930 में उन ज़माने में सिंध मां तमामु घटि माण्हू मुस्लिम लीग में हुआ। इहो ई ख़्यालु हो त हिकिड़ो मुस्लमाननि जो मुल्क थींदो ऐं अलॻि मुल्क थींदो। हिंदुस्तान में मुस्लमाननि जी जेका आहे तादाद घटि आहे उते शायदि मुस्लमान आज़ादी सां न रही सघनि। जेको आज़ाद मुस्लमाननि जो मुल्क थींदो उते हक़ थींदो इंसाफ़ थींदो ऐं सभिनी सां इंसाफ़ थींदो। छाजे करे हर मुल्क जो हर माशरे जी बुनियाद जेका आहे उहा मां सम्झां थो इंसाफ़ आहे। जंहिं मुल्क में इंसाफ़ कोन्हे उहो मुल्क कॾहिं बि तरक़ी कोन थो करे सघे। 1940 खां अॻिते वधियासीं। 1943 में सिंध असेंबली पाकिस्तान जी करारदाद पास कई ऐं 2 स्टेट जी हुकूमत हिंदुस्तान में हिन करारदाद पाकिस्तान जी मंज़ूर कई बेंगोल ऐं तव्हांजो सिंध ऐं उन ज़माने में बि असांजो ख़ानदान उन करारदाद में शामिल रहियो पाकिस्तान जी करारदाद में त पाकिस्तान कंदो मुस्लमाननि सां साथ थींदो। इहो बुनियाद इहो त हिंदू मुस्लमान में जेको आहे मेजॉरिटी में आहे। मुस्लमान हिंदुस्तान में मेजॉरिटी में कोन्हे इंसाफ़ कोन थी सघंदो मुस्लमाननि सां। तंहिंजे करे इहा ज़रूरत महसूसु कई वई त हिकिड़ो अलॻि मुस्लमाननि जो मुल्क थींदो ऐं उते सभिनी खां पहिरियों सां मसावत ऐं इंसाफ़ ॾींदासीं अवाम खे। उन खां पोइ फलाही रियासत पाकिस्तान थी। पर 43 जी करारदाद उन खां पोइ पाकिस्तान जो सफ़र पाकिस्तान जो जेको बुनियाद हो असां उहो बुनियाद पाकिस्तान जो मां सम्झां थो क़ाइमु कोन रखे सघियासीं। असां इंसाफ़ कोन ॾेई सघियासीं। असां माशरे में इंसाफ़ जेको आहे नापेज़ करे छॾियो। उन खां पोइ डिक्टेटरशिप्स जेके आयूं उहे मुसलत रहियूं पाकिस्तान ते ऐं पाकिस्तान जो हिकिड़ो मुतफ़क़ आइन जेको ठहियो 73 में मां सम्झां थो उहो वॾो ई हिकिड़ी कामयाबी हुई। पाकिस्तान पीपल्स पार्टी उन ज़माने जी लोकपार्टी उते जी हिकिड़ो आइन मुतफ़क़ आइन जेको आहे उहो पाकिस्तान खे मिलियो। पर उन आइन जो जेको असां हासिलु कयो उहो तव्हांजे साम्हूं आहे। वरी तव्हांजी तरमीमूं कुझु सही कुझु ग़लति तरमीमूं थींदियूं रहियूं। वरी जेके आख़िरी 2 तरमीमूं 26 ऐं 27 खां
मुझी सियासी जिंदगी मुझी शुरू थी 21 साल की उम्र में मां चेयरमैन के पहली दफ़ा मां नवाब शाह डिस्ट्रिक्ट काउंसिल हिकिड़ो दफ़ो हूंदो ऐं चेयरमैन मां डिवीजनल कोऑर्डिनेशन कमेटी सखर उन ज़माने में लाड़काणो डिवीजन कोन हो सखर में उन वक़्त खां ऐं अॼु ॾींहुं ताईं अहिड़े क़िस्म जी तरमीम जेका 26 थी आहे 27 थी आहे सियासत हमने सियासत कर रहियासीं बाबा सां गॾु रहियासीं सियासत ॾिठीसीं हिस्ट्री जो तालिब इल्म में घणो हिस्ट्री पढ़ीसीं पर 26 27 तरमीम जेका कई आहे उहा इन नाक़िस सम्झ खां बाला असांजे सॼो जेको ज़िंदगी जो तजुर्बो आहे उन खां इहा जेका तरमीम थियूं आहिनि उहे बाला हाणे 26 तरमीम न थी त तॾहिं मां प्रेस खे चयो बाबा अञा 27 तरमीम ॾेई जो काफ़ी शयूं जेके हिननि खे कहिड़ो 26 में पहुतियूं आहिनि उहे 27 ईंदी हाणे 27 त अची वई पर अॼु ॾींहुं खां वठी 28 जी तयारी आहे अञा 29 वेंदी अलाए छा अशर कंदा हिन मुल्क जो छा वॾो कंदा उहा ॻाल्हि आहे सेकेंड वर्ल्ड वॉर में वॾी तबाही उते इंग्लैंड में प्राइम मिनिस्टर मीटिंग घुराई तो बाबा हाल वाल जो छा हाल आहे इंग्लैंड जो चऊं साईं वॾी कंपार्टमेंट थी आहे हॉस्पिटलूं तबाह स्कूल तबाह थी विया आहिनि को इंफ्रास्ट्रक्चर कोन बचियो आहे प्राइम मिनिस्टर इंग्लैंड जे पुछो पंहिंजी काबीना खां पंहिंजे जेके ब्यूरोक्रेसी जुडिशरी जो छा हाल आहे जवाब ॾिनो साईं जुडिशरी माशाअल्लाह ठीकु आहे कम थी करे आई जेको आहे उहो ठीकु कम थी करे तो प्राइम मिनिस्टर इंग्लैंड जे उन ज़माने में जवाब ॾिनो अगरि जुडिशरी ठीकु आहे इंशाअल्लाह वी विल बाउंस बैक एंड वी विल कम बैक तो इंसाफ हाणे 26 तरमीम ऐं 27 तरमीम खां पोइ मां सम्झां थो त जज गुजरात पहिरियों 26 तरमीम खां पोइ काफ़ी प्रेशर में आहे फैसला सही कोन था थी सघनि त 27 तरमीम खां पोइ मुक़्तला जंहिंजो कमु आहे इंसाफ़ माण्हुनि खे फ़राहम करणु उनजी मदद करणु जजनि जो कमु आहे इंसाफ़ ॾियणु उन ॿिन्हिनि लाइ ॾुखियो थी वेंदो इंसाफ़ वठण बि ॾुखियो थी वेंदो इंसाफ़ ॾियण बि ॾुखियो अहिड़े माशरे में मुल्कनि में रहणु ॾुखियो हूंदो आहे माण्हू सम्झंदा आहिनि त असां दॿाए तौर ते करे पंहिंजो इक़्तिदार खे तोड़ ॾींदासीं हाणे माण्हू हिसकी वेंदा दॿिजी वेंदा ऐं माण्हू उनजे साम्हूं कोन वेंदा पर इहे भॼन आहे तारीफ़ थी चए त जेॾो तव्हां माण्हू खे दॿाईंदो ओतिरो माण्हू बग़ावत जी तरफ़ वेंदा ॿिए पासे वेंदा तव्हां माण्हू जा जमहूरी रस्ता बंदि कंदो त माण्हू लेफ्ट राइट ॾिसणु शुरू कंदा ऐं उहो मुल्क लाइ सही कोन हूंदो पाकिस्तान लाइ सही कोन हूंदो त जेकॾहिं महिरबानी कयो इन मुल्क ते रहम कयो अहिड़े क़िस्म जी तरमीमनि खां पासो कयो वधीक बहितर हा इज्तिमा जीअं वक़्त सां ॻाल्हि कई बाबा थींदो आहे असां ॾिठो आहे मुल्कनि में इज्तिमा थींदो आहे सदननि खे वज़ीर आज़म खे असांजे वज़ीर आज़म खे ॿिए ज़माने में हो और रो थी वियो त ओसि ताईं हूंदो आहे जेसि ताईं तव्हां ऑफिस में अहिड़े क़िस्म जी वजह थिए त बादशाहनि खे ख़लीफ़नि खे तौर मिली जेका मिली हाणे मिली वई आहे सदर पाकिस्तान हुया गुनाह त सभु भाउ अॼु बि को गुनाह करे उहो बि भाउ सुभाणे को गुनाह करे उहो बि भाउ सभु भाउ टोटल अहिड़ी क़िस्म जी एमेनिटी खे पाकिस्तान जी अवाम गुलाम मुस्तफा रसूली 13 पूरे केस में बकरी केस में
मोटरसाइकिल केस में, चावलपुर केस में, 1000 फुट प्लॉट की जगह मिले, कोट जा चक्कर पे उठाए सदर साहब के पुलिस झूठा इन्हीं किस्म की असां के अभिवृद्धि को बनवा देता। इंशाल्लाह सिंध जो माण्हू सुजाग थी वियो। सिंध जे माण्हू नए बार तव्हां जे इलेक्शन में तब्दीली ॾिसी जीअं तव्हां चयो पिया त माण्हू पुछनि पिया त केरु थो खटे केरु कोन थो खटे। पहिरियों को मुक़ाबलो ई कोन हो। पहिरियां त माण्हू चमक जे पोयां हा, कोड़े वाइदनि जे पोयां हा, त हाणे तव्हां फ्री एंड फेयर इलेक्शन करायो, जनरल इलेक्शन खे फ्री एंड फेयर करायो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी तव्हां किथे वेठा। मां दावा थो पुछां अगर फ्री एंड फेयर इलेक्शन के सिंध में तो पीपल्स पार्टी 3 सेक्टरों खां वधीक वोटूं या सीटूं कोन खणी सघंदी, कोन मिली सघंदी। घणो थी वियो माण्हू सां, घणो कयो आहे तव्हां माण्हू सां, हाणे माण्हू तव्हांखे सम्झी विया आहिनि। तव्हांजी सियासत वापार, तव्हांजी सियासत पैसो कमाइण वारो, तव्हांजी सियासत आवाम जी ख़िदमत करणु कोन्हे। असां चयो त असांजो पाड़ेसरी शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां खां 3 साल खां परे जो आहे, मुंहिंजो पाड़ेसरी कोन्हे, तव्हांजो पाड़ेसरी अचे थियो आहे। छो त शायदि घणो मुंहिंजे पाड़ेसरी थियण जो असांजी ज़रूरत कब्ज़ो करण जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह पाड़ेसरी असांजो कोन थी सघियो, तव्हांजो पाड़ेसरी थी वियो आहे। अलाह ताला ते ऐं लाड़काणी ज़राइम कनि असां भाउ इंशाल्लाह तव्हां ऐं असांजो दौर गॾियल आहे। असां हमेशह अॻिते सच सां गॾु रहिया। असां कई चॉइसिस आहियूं। शुक्र अल्हम्दुलिल्लाह मां 600 दफ़ा वज़ीर थियो आहियां वफ़ाक़ में सूबे में। मुंहिंजो वालिद चीफ मिनिस्टर रहियो आहे, फेडरल मिनिस्टर रहियो आहे। असांजा वॾा कलोनी जे दौर में जनरली वज़ीर असां लाइ इंतज़ार का नई शइ कोन्हे। इक़्तिदार असांजी मंज़िल आहे, असांजी मंज़िल आहे त हक़ ऐं सच सां बीहबो ऐं ग़रीबनि जी ख़िदमत बि बाक़ाइदा कबा ऐं माण्हुनि सां गॾु हुजिबो। पोइ इक़्तिदार में हुजूं, रेल में हुजूं, जेल में हुजूं, समझ दोस्तों जी वजह मेहरबानी इंशाल्लाह कोई जकड़ा लहन पे जदोजहद रही उन्हें में मुख्तार हो जो किरदार हो काबिल तस्लीम इंशाल्लाह सिद्ध जे हर इशू से असां तव्हां सां गॾु बीठा आहियूं, माज़े में बि ऐं अॻिते बि इंशाल्लाह तव्हां सां ईंदासीं। सिंध सां गॾु आहियूं, सिंध जे अवाम सां गॾु आहियूं, पाकिस्तान सां गॾु आहियूं। तव्हां सां गॾु वॾी महिरबानी। बड़ी मेहरबानी साईं गुलाम मुख्तार खान गढ़वी साहब पंहिंजी ख़्यालात खां असांजी मुख़ातिब खे आगाह कयो। दोस्तनि खे